अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ में भलेकार आहियां पेरियागुल सबका पेरी एक नज़र हेडलाइंस ते। वज़ीर आज़म शहबाज शरीफ सऊदी अरब अमरीका ऐं बरतानिया जे दौरे ते रवानो। परॾी तर्जुमान चवणु आहे त वज़ीर आज़म खे दौरे जी दावत सऊदी वली अहद ॾिनी हुई। सऊदी वली अहद सां मुलाक़ात में पाक सऊदी लाॻापनि जो जाइज़ो वरितो वेंदो। इलाइक़ाई ऐं आलमी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वेंदी। परॾी तर्जुमान मूजिबि वज़ीर आज़म सां गॾु काबीना जा मेंबर बि सऊदी अरब वेंदा। पंजाब हुकूमत 9 मई जे केसनि जी जेल ट्रायल जो नोटिफिकेशन वापसि वठी छॾियो। ज़रनि मूजिबि GHQ हमलो केस ऐं ॿियनि केसनि जो ट्रायल रावलपिंडी जे दहशतगर्दी टोल अदालत में थींदो। बानी PTI खे ज़रूरत मूजिबि वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश कयो वेंदो। बानी PTI जे वकीलनि पारां वीडियो लिंक ज़रिए ट्रायल जो फ़ैसिलो चैलेंज करण जो ऐलान। वकीलनि जो चवणु आहे त जेल में ट्रायल नथो कयो वञे त बानी PTI खे अदालत में पेश कयो वञे। बनू ऐं कर्क में दहशतगर्द हमला नाकाम, 3 दहशतगर्द मारिजी विया, 4 ज़ख़्मी। बनू में दहशतगर्दनि पहिरियां मीरियान पुलिस स्टेशन ऐं पोइ मज़िंग चेक पोस्ट खे निशानो बणायो। पुलिस जी जवाबी कार्रवाई में 3 दहशतगर्द मारिजी विया, 4 ज़ख़्मी। दहशतगर्द पहुची मोल साथियुनि ऐं ज़ख़्मियुनि खे खणी फरार। हमले में 3 पुलिस एहलकार मामूली ज़ख़्मी थिया। सिंधु दरिया में गुडू बैराज वटि पानी जे वहकरनि में लाथ बावजूद वॾी ॿोॾि बरक़रार। 12 कलाकनि दौरान पानी वहकरा 24,000 क्यूसेक ताईं घटिजी विया। मथां वेकिरो 5,81,000 ऐं हेठां वेकिरो 5,53,000 क्यूसेक रिकॉर्ड। सखर बैराज वटि पानी में चाड़ जारी। मथां वेकिरो 5,71,800 क्यूसेक थी वियो। पानी जो हेठां वेकिरो 5,18,100 क्यूसेक रिकॉर्ड। कोटी बैराज वटि बि पानी जी सतह में मुसलसल इज़ाफ़ो। वहकरा 3 लख क्यूसेक खां वधी विया। मथां वेकिरो 3,03,100 ऐं हेठां वेकिरो 2,89,000 क्यूसेक रिकॉर्ड। अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर गुलाम मुर्तज़ा जतोई ख़िलाफ़ बिलावल ज़रदारी क़त्ल केस जी ॿुधणी मुलतवी। नुसरत फ़िरोज़ जी दहशतगर्दी तोड़ अदालत में ॿुधणी। गुलाम मुर्तज़ा जतोई पेश अदालत वकीलनि जा दलील ॿुधण बाद केस जी ॿुधणी 30 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी।